सिंध की तारीख़ ते तहक़ीक़ के सिलसिले में आउं सिंधी दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुख़ातिबु आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। जिन बि दोस्तनि अञा सुधो असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे ॿीहर गुज़ारिश आहे त चैनल सब्सक्राइब कनि, पंहिंजनि दोस्तनि सां शेयर कनि, जीअं सिंध बाबति पंहिंजी ही ॻाल्हि ॿोल वधि खां वधि साथियुनि ते पहुची सघे। अॼु पाण सिंध में अरगून दौर बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन दौर में ॿाहिरियनि हमले आवरनि अरगूननि सिंध सां कहिड़ा ज़ुल्म ऐं कीस कया, सिंधी माण्हुनि उनजो कीअं मुक़ाबिलो कयो। अॼु वरी पंहिंजो ख़ासि जेकी मौज़ू आहे उहो आहे त अरगूननि जे दौर में सिंध जे गद्दार वॾेर मथे तबिके जे माण्हुनि पंहिंजे क़ौम सां कीअं वेसागती कई, दुश्मननि जो कीअं साथ ॾिनो, पंहिंजनि माण्हुनि खे धोखे सां कीअं मारायो। हर दौर में, हर मुल्क में, हर खिते में मथियो तबिको, जागीरदार, सरमाएदार, वॾेरो जेको आहे सो अवाम दुश्मन रहियो। अवाम सां हू दुश्मनी कंदो आयो आहे। पंहिंजे मुफ़ादनि जे करे धारियनि जी दलाली कई अथई। अरगून दौर में बि सिंध जे वॾेरनि ऐं जागीरदारनि लालच ऐं लोभ में अची पंहिंजनि माण्हुनि जी मुख़बरी कई, उन्हनि सां धोखा कया ऐं अहिड़ी तरह ॿाहिरियनि हमले आवरनि अरगूननि जो साथ ॾेई पंहिंजनि माण्हुनि जो क़त्ल करायो। एतिरे क़दुरु जो उन दौर जा जेके काज़ी हुआ, काज़ी माना जेके इंसाफ़ कंदा जिन खे मौजूदा दौर में जदीद दौर में जज चयो वेंदो आहे, उन दौर में काज़ी हूंदा हुआ, काज़ी सरबा हुआ। उन्हनि काज़ियुनि बि दुश्मन जो साथ ॾिनो। काज़ी कादर मशहूरु शाइर रहियो आहे सिंध जो, सिंधी ॿोलीअ जो। उन बि अरगून दौर में अरगूननि जो न सिर्फ़ु साथ ॾिनो पर पंहिंजनि माण्हुनि जी मुख़बरी करे उन्हनि खे मारायो, अरगूननि खे सिंध जे क़त्लेआम ते उकसायो। हू अरगून हाकिम खे चवे थो कि बिला साईं, सिंध जी सरज़मीन सैलाबी आहे, हिते जीअं त कांडेरा घणा था पैदा थियनि, तंहिं करे ज़रूरी आहे त खेड़ो यानी ॾाटो हमेशह हथ में हुअणु घुरिजे। माना सिंधियुनि जा सिर लुणंदा रहंदव, मारींदा रहंदव त सिंध तव्हांजे कब्ज़े में। माना ही काज़ी कादन सलाह ॾिनी ही अरगून हाकिम खे। मिर्ज़ा शाह बेग अरगून जॾहिं 927 हिजरी में सुल्तान महमूद खे बखर जो हाकिम मुक़ररु कयो त उतां जी उन जेको आहे सो बखर में सिंधी माण्हुनि खे नेस्त नाबूद करण लाइ, उन्हनि खे ज़ेर करण लाइ उतां जे जेके मक़ामी सैयद हुआ उन्हनि खे कमु सौंपियई त तव्हां बाग़ियुनि सां ॻाल्हि ॿोल करे उन्हनि खे ठाह ते आमादा कयो। असुलु इहो ठाह करणु न हुयो, पर इहो हो त बाग़ियुनि खे आमादा करे उन्हनि खां हथियार फिटा करायो जीअं बे हथियार माण्हुनि खे मारण में सवलाई थी। हाणे इहो कमु बखर जे सैयद सरअंजाम। इन सां गॾु वरी मिर्ज़ा शाह बेग अरगून धारीजन जी जेके पगदार हुआ, वॾा जेके से वॾेरा हुआ, उन्हनि खे हुकुम कयो त हू पिणु बखर जे किले में अची रहनि। हा न, ख़ैरख़्वाही पिया कनि, छाजे करे धारी जा अरगूननि सां वेड़ में हुआ। हुननि खे चवंदा भई तव्हां अची असांजे हिन बखर जे किले में रहो, पर धारीजन संदन हुकुम मञण खां इनकार करे छॾियो। धारीजन अरगूननि जी चाल खे सम्झंदे जंग करण जा साबा कया यानी तयारी कयूं। संदन कोशिश इहा आहे त कीअं बि करे सुल्तान महमूद जेको उतां जो गवर्नर हुयो उन जे ॻिचीअ में करे छॾिया, जीअं हू सिंध जा वण छॾे वञे। हाणे धारीजन अरगूननि खे माली तौरु कमज़ोर करण लाइ
ढल ॾियण खां इनकार कयो। उनखां पोइ अदम ताम जो रस्तो इख्तियार कयो, बाइकाट। सुल्तान महमूद जा जेकी बि सरदार गवर्नर तरफ़ां माण्हू जेके छॾियल गुमाश्ता हुया उहे वटि थिए विया, त उन्हनि खे पकड़े मथे में धूड़ विझी मोचड़ा हणी वापसि ते कई। जंहिं बैदि आख़िर सुल्तान महमूद पंहिंजा कटक काहे और धारीजन सां मुक़ाबिले जी तयारी कई वियो। सैयदनि उन इलाइक़े जे सैयदनि खेसि उभारियूं लहवारियूं ॾेई रोकण जी कोशिशि कई। धारीजन बि ॿ भेरा कोशिशि कई त दरिया उकिरी किले में दाख़िल थी सुल्तान महमूद ऐं उनजे फ़ौज खे तड़े कढिजे, पर बखर जे सैयदनि खे धारीजन जे फ़ौजी तयारी जी ख़बर पइजी वई। जिन किले जा सभु घट सोघा करे धारीजन जो रस्तो रोके। हाणे धारी जा सैयद उन्हनि जा मुर्शिद हुया, धारी जा उन्हनि जा मुरीद हुया। उन करे जॾहिं हुननि ॾिठो त बखर जे किले ते सैयद जेके आहिनि से पहिरो पिया था ॾियनि अरगूननि जे हिफ़ाज़त लाइ, त हू सैयदनि खे ॾिसी मुड़ी विया। होॾां शाह बेग जॾहिं सिंध पहुतो अची त सुल्तान महमूद पंहिंजे हिकु साथी जोजक बाबा खे पंहिंजे पीउ ॾांहुं मोकिलियो, छो जो सुल्तान महमूद शाह बेग अरगून जो पुटु। जोजक बाबा खे पीउ ॾांहुं इन करे मोकिलियो त खेसि वञी सॼी वारदात ॿुधाए त सिंधी माण्हू कीअं जंग जी तयारी पिया कनि। हाणे ही जेको आहे पिणस जेको आहे मीर फाज़ुल इहो हवालु जीअं जो तीअं शाह बेग अरगून खे ॿुधायो त धारी जा छा पिया कनि, ऐं खांसि मोकल वठी 10-20 सुवार साण करे चांडका वटां पाणी झागे पंहिंजे सरदारनि जी दिलि ॿधाईंदो, उन्हनि खे आथत ॾींदो। बखर जे पस गर्दाई में पहुतो, तॾहिं लालू महर हिकिड़ो वॾेरो आहे, तारीख़ में लिखियलु आहे त लालू महर हिकु वॾेरो पंहिंजे बिरादरीअ सूंदो संदसि क़दमनि में अची किरियो। अरगून हाकिमनि जे की क़दमनि में किरियो लालू महर। हिन जे मार्फत धारीजन जे परियनि मुड़सनि खे सुलह जे बहाने घुरायो। लालू महर जे मार्फत अरगूननि धारीजन जे परियनि मुड़सनि खे सुलह जे बहाने घुरायो। नेठि धारीजन जा 47 बुज़ुर्ग या जेके हिननि जे बिरादरी जा मुख्य माण्हू हुया उहे बखर पहुता। शाह बेग अरगून खे जॾहिं ख़बर पई त मीर फाज़ुल सलामती सां बखर पहुची चुको आहे, त जीअं हू तां रातो आहे बखर ॾांहुं लूह कयईं ऐं अची वाट ते सखर में साई पटे। हाणे सुल्तान महमूद हिकदमि बखर मां वठसि पहुची संदसि इजाज़त हासिल कई। इन ई मौक़े ते हिन धारीजन ख़िलाफ़ पंहिंजे पीउ शाह बेग जा चङी तरह कन भरिया। होॾां धारी जा सुलह जे इंतज़ार में हुननि खे घुराइनि त भई पाण सुलह था कयूं। विच में केरु हुया? वॾेरा ऐं सैयद हुया। हाणे जॾहिं धारी जा हुननि जे दोखे में अची विया सैयदनि ऐं वॾेरनि जे, त हू किले में अची पहुता त हू इंतज़ार में वेठा हूंदा। हाणे कॾहिं केॾी महिल ॻाल्हि ॿोल शुरू थी थिए। शाह बेग अरगून इन सूरत हाल में संदसि भरिसां जेको बुज़ुर्ग हो काज़ी कादम शायर, उनखे मुखातिब थी पुछो त तव्हांजी कहिड़ी सलाह आहे, छा कजे, छा हिननि सां ठाह कजे। माना पुछे थो त हे धारी जा जेके असां तव्हां घुराया आहिनि, मुंहिंजे पुट बि घुराया आहिनि, पंहिंजे माण्हुनि जे मार्फत ठाह छा हुननि सां ठाह कजे। काज़ी कादन हथ ॿधी थो चवेसि त क़िबला साईं, सिंध जी सरज़मीन सैलाबी आहे, हिते जीअं त कांडेरा घणा था पैदा थियनि, तंहिं करे ज़रूरी आहे त ॾाठो हमेशह तमामु हुजे। माना
त कंध कटियो शाह बेग काज़ी कादन जे चुर्च ते धारीजन जे क़त्लाम जो हुकुम ॾिनो। सुल्तान महमूद हुकुम जी तहमील में धारीजन मथां हमले जो हुकुम ॾेई छॾियो। धारीजन जूं सिसियूं धड़ खां धार कयूं वयूं। उन्हनि खे हिकु मथां ठुल्ह तां हेठि उछलरायो वियो संदन लाशनि खे। हाणे इहो जेको आहे अञा ताईं इहो जेको आहे जितां खेनि धारीजन खे सिंधी धारीजन खे आज़ादी पसंदनि खे जंहिं बुर्ज तां जंहिं ठुल्ह तां संदन लाशनि खे उछलियो वियो क़त्ल करे, अॼु ताईं उहो खूनी बुर्ज जे नाले सां उहो मशहूरु आहे। उहो ठुल्ह माना सिंधियुनि जो क़त्लाम थियो, धारीजन जो क़त्लाम थियो। जेके अरगुननि सां वेड़ कंदड़ हुया उन्हनि जा लाश इन करे हेठि उछलराया विया उन बुर्ज तां त जीअं माण्हुनि में ॾका पैदा थिए, माण्हू आज़ादी जी जदोजहद तां हथ खणी वञनि। हाणे इहो जेको क़त्लाम आहे उहो तारीख़ुनि में लिखियलु आहे त रबिउल अव्वल जो महीनो हुयो 927 हिजरी हुयो, उन में इहो क़त्लाम सिंधियुनि जो कयो। पोइ नतीजो छा निकितो त छा सिंधी माण्हुनि अरगुननि ख़िलाफ़ विढ़ण छॾे ॾिनो? सिंधी माण्हू अञा मुनज़्ज़म थी धारियनि ख़िलाफ़ मैदान में आया। हुननि अरगुननि खे चपे चपे ते टोटा चपाया। जेकॾहिं 5 सिंधी अरगुननि जे हथां ते शहीद थिया त 50 माण्हू हुननि जा बि मारिया थी विया। पाण इन मौज़ूअ ते तव्हांखे वधीक आगाह कंदासीं ऐं पाण अरगुननि खां पोइ तुर्खान दौर मुग़ल दौर ते अॻु बि वीडियोस अपलोड कयूं आहिनि। जेको बि वधीक नई सूरत हाल आहे या नओं मवाद जेको आहे उहो तव्हांखे ज़रूरु जेको आहे सो तव्हांखे ॾाढो पेश कंदासीं त जीअं सिंध जी सही तारीख़ सरबस्ती तारीख़ अव्हांजे ॾाढो अची सघे। अव्हांजी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त।